अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास आहियो? A1 आहियो? बोले तो एकदम झकास लॻा पिया आहियो। तव्हां सभिनीनि खे पहिरीं त असीं मुबारकूं ॾींदासीं, छो त पाण माशाल्लाह असां वर्ल्ड कप जो जेको T20 हले पियो, उन में पाण पाकिस्तान हिंदुस्तान खे भई न्यूज़ीलैंड खे ईअं धोई छॾियोसीं। इन ते वधीक ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु आहे मुंहिंजी मेज़बान ऐं मुंहिंजी होस्ट, मुंहिंजी गेस्ट, मुंहिंजी सिंगर ऐं हाणे त मुंहिंजी मॉडल, अलाए छा छा आहियां, फरज़ाना। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं फरज़ाना, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? आउं बिल्कुलु ठीकु आहियां, बिल्कुलु ज़बरदस्त आहियां। केॾी ख़ुशी पई थिए, हिकिड़ो त 2 हफ़्तनि जो गैप हो, ठीकु आहे। अच्छा, गैप जी बि तव्हां ख़ुशी आहे? हा, गैप जो बि मतिलबु गैप खां पोइ जेको वरी वापसि पिया अचूं। बिल्कुलु। ॿियो त असां पाकिस्तानियुनि जे चेहरा थोरा न मुरझाइजी विया। करे ख़ुशी जी का ख़बर न ॿुधी ख़ुशी सही पोइ। ॾिठी कोन हुईसीं न, हा न। हींअर त ख़ुशी ॾिठीसीं बि ऐं हा बि ठरियो, हा बि लहर न ठरियो। हुई, हाणे मसे मसे असांजी ख़ुशी आई आहे, पाकिस्तान जीते वियो आहे। माशाल्लाह, अञा जीते पियो, अञा जीते पियो। पहिरीं मैच जेका पाकिस्तान खटियो न, त असां त इहो सोचियोसीं त हाणे वधीक मैचिस न खेॾनि, हाणे वेचारी पहिरें में लुडी हे जमालो पा लुडी हो जमालो थी वई। हिकिड़ी मैच ई असांजो खटियो, इहा ई गंज आहे असांजे लाइ। इहो वर्ल्ड कप ई असां सम्झो खटियोसीं। हाणे छा न्यूज़ीलैंड, इंग्लैंड, वेस्ट इंडीज़, अफगानिस्तान, इन वीचारनि जेका मैच हुई त हाणे भले खटीनि, हाणे असांखे परवाह बि कोन्हे का। हाणे भले वर्ल्ड कप बि खणो, जेको वणंदो सो खणो, असांजो हा ठरियो। ही जेके खामखाई चवंदा मौक़ा मौक़ा, हाणे ख़बर पइजी वई त हाणे ख़बर पइजी वई इन्हनि खे त पीउ केरु हूंदो आहे। असां पाकिस्तानी तव्हांजा पीउ आहियूं, हाणे थोरो कंट्रोल में ॿुधो। हाणे ही माना वॾियूं प्रार्थनाऊं कंदा हूंदा त असां वरी इन करे थोरो पाकिस्तान सां टकराइण खां पहिरीं न थोरो सोचंदा कयो त ॻाल्हायूं कंहिंजे लाइ पिया। ऐं असांजी जेका टीम आहे न, जेका असांजी टीम, उहा अहिड़ी टीम अञा त बाबर आज़म खुलियो कोन सही तरह। मूं वरी मैसेज कयोमांसि, मुंहिंजो बाबर साईं थोरो रिलैक्स, बचा आहिनि पंहिंजा, स्कोर एॾो वॾो कोन्हे को, रिलैक्स। सो बहरहाल सिरी राग में तव्हां सभिनीनि खे भलीकार चऊं था। फ़ोन कॉल्स ते तव्हां असांखे फ़ोन करे सघो था, स्क्रीन ते नंबर हले पियो तव्हांजो, असांजो नंबर पियो हले, तव्हां असांखे फ़ोन करे सघो था। तव्हांजो नंबर वरी असीं CLI मां नोट करे वठंदासीं ऐं पोइ वरी तव्हांखे असीं राति जो मिस कॉल हणंदासीं त कंहिं असांखे फ़ोन कयो आहे। सो तव्हां असांखे कॉल्स कयो, असांजे प्रोग्राम में शामिलु थियो सिरी राग में। ऐं अॼु माशाल्लाह असां हमेशह वांगुरु 2 हफ़्तनि खां पोइ वरी लाइव असां आया आहियूं, त सिरी राग जा फैन वीचारा सोचींदा हूंदा किॾां विया आख़िर। फैन सोचंदा कोन हूंदा, फैन इहो ई सोचंदा हूंदा त हीअ लॻे थो T20 ॾिसणु दुबई विया आहिनि न सभु। बिल्कुलु बिल्कुलु इहे ई सोचंदा हूंदा। अच्छा, तव्हां क्रिकेट ॾिसो? हा बिल्कुलु। वणंदी आहे क्रिकेट? हा वणंदी। पक LBW कंहिंखे चवंदा आहिनि? ॾाढी ॾिसंदा आहियो पियो? बस सिर्फ न्यूज़ जो इंतज़ारु हूंदो आहे त पाकिस्तान खटे वियो या न आहे खटियो। अच्छा, हीअ मैच ॾिठी तव्हां पाकिस्तान ऐं इंडिया जी? ॾिठी न, बस ॿुधी त पाकिस्तान एंड में बस न्यूज़ ॿुधी त पाकिस्तान खटे वियो। पोइ ख़ुशी थी तव्हांखे? ॾाढी ख़ुशी। फेसबुक ते स्टेटस रखियो? बिल्कुलु। हा, व्हाट्सएप ते, फेसबुक ते, इंस्टाग्राम ते ऐं स्नैपचैट ते, टिकटॉक बि ठाहियो? अरे ज़बरदस्त ज़बरदस्त। सो बहरहाल इन ई जोश ऐं जज़्बे सां ई असांजी दुआऊं आहिनि त पाकिस्तान हमेशह जहिड़े बि रांदि में हुजे, जहिड़े बि शइ में हुजे, पाकिस्तान हमेशह नंबर 1 ई आहे ऐं नंबर 1 ई रहंदो। सो इन गाने खां असीं प्रोग्राम खे स्टार्ट वठंदासीं। इहो पाकिस्तान जो आवाज़ु आहे। जेतिरे बि असांखे ओवरसीज़ पाकिस्तानी ॾिसनि पिया, उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो ज़बरदस्त गानो आहे। त अचो इहो सभु गानो इंजॉय था कयूं। जी शोभी भाई। जज्बा जुनून तो हिम्मत न हार, जज्बा जुनून तो हिम्मत न हार, जस्तजू जो करे वो छुए आसमान। मेहनत अपनी होगी पहचान, कभी ना भूलो सबकी नजरों में कभी ना भूलो
अपना घर अपनी सरजमीन पाकिस्तान है हमारा पाकिस्तान जिंदाबाद एक्सीलेंट एक्सीलेंट वाह वाह अशोक भाई वाह 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 हैरी स्क्वायर वाह वाह जबरदस्त आपने भी वाह माशाल्लाह वाह ज़बरदस्त आमिर शाह ऐं इहे तव्हां ई जेके नाल में पियो खणे त मां ई खणे ऐं इहे ई रड़ियूं इहे ई चवंदा आहिनि त गाना ओॾी महिल जॾहिं स्टेडियम में थींदा हूंदा त हिन पड़ोसियुनि जो त माना ईअं सफ़ा ई केॾा मुंहुं करे भॼनि थी ॾाढी त न बिल्कुलु जेके स्टेटस जेके रखजनि पिया उहे कहिड़ा हुया न स्टेटस ॾाढा त ॾुख हाणे वारा हुया उन्हनि जे उन्हनि लाइ। खे त उन्हनि जी टीम वारनि पंहिंजे माना घरनि मां ई कढी छॾियो अथनि न बिल्कुलु, केॾां वियो कोहली केॾां वियो हू पंहिंजो शर्मा ऐं केॾां विया धुपिंदर ऐं इहे केरु केरु अलाए छा छा हिननि जा नाला त बहरहाल हाणे असांजे साम्हूं न ॻाल्हाइजो ठीकु आहे सो तव्हां बि कॉल्स कयो असांजे प्रोग्राम में शामिलु थियो सिरी राग ते बि डिस्कस कंदासीं ऐं मैच जे बारे में बि कंदासीं त हलो अस्सलाम वालेकुम आलू हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु साईं साईं अहमद नवाज़ माशारी शदाकोट अरे चाचा चाचा ख़ुशि आहियो खैर खैर ॿियो ख़ैर आहे साईं अल्लाह जो शुक्र आहे चाचा मैच ॾिठव चाचा हा साईं मैच ॾिठीसीं बाइक ते साईं पाकिस्तान धूमधाम सां खटी हा न इंडिया खां न्यूज़ीलैंड खां न्यूज़ में बि ॾिठी तव्हां अरे वाह चाचा वाह ॿियो ख़ैर आहे भाउ दुआ 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 फरज़ाना पसंद फरज़ाना सालो आयल आहे मां हिते मौजूदु आहे मां हैदराबाद आयल आहियां डॉक्टर खे ॾेखारण जे लाइ अल्लाह ख़ैर कंदो अल्लाह सेहत ॾे सेहत ॾींदो सो इहो मां सुभाणे ॾेई अचां स्कूल ते तव्हांजे हेड मास्टर खे मुंहिंजे स्कूल में हा हा छा ॾे अच्छा जी, इस्कूल- अरे न न चाचा तव्हांजी महिरबानी तव्हां दुआऊं असांखे बसि स्कूल में वञी दुआऊं ॾेई अचो असांखे न न रिसालो ॾेई अचां न थी फरज़ाना बहार जो भले 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 ॾेई अचो स्कूल में ॾेई अचो हिन में हा न हा स्कूल में ॾेई ईंदुमि एड्रेस बि लिखी छॾींदुमि मां पंहिंजो नंबर बि ॾींदुमि पोइ मूंखे ॿुधाइजो ज़रूरु हा न ठीकु आहे चाचा तव्हां तव्हां फोन तव्हां कटींदासीं त तव्हां ओबी में ई तव्हां पंहिंजी एड्रेस लिखाए छॾिजो त तव्हांखे अच्छा, ॿुधाए अच्छा, छॾींदा ठीकु आहे न चाचा भला फरमाइश त ठीकु कयो आहे। का फरमाइश त कयो हा अॼु फरज़ाना ख़ुशि आहे बिल्कुलु मां ठीकु आहियां तव्हां ॿुधायो कीअं आहियो अनवर साईं जो रिसालो आयो अथव ॿुधो महिरबानी पंहिंजो महिरबानी उर्दू जे लाइ बि चयो अथव उहो अच्छा बि मिली वेंदो तव्हांखे महिरबानी अॼु छा ॿुधाईंदो प्रोग्राम में मां ॿुधायां थी जी 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 तव्हां अॼु मुंहिंजी तबियत ठीकु न आहे मां हाणे दवाऊं वठण आयो आहियां अल्लाह अल्लाह साईं चाचा तव्हांखे सेहत ॾे हयाती ॾे रहो ख़ुशि रहो असांजा रेगुलर कॉलर caller आहिनि आहिनि। ऐं बिल्कुलु चाचा ईअं सम्झो त माहौल ठाहे छॾींदा आहिनि सो माहौल जो ॻाल्हि ज़िक्र कजे त हिकिड़ो माहौल ॿियो बि असीं तव्हांजे साम्हूं ठाहियूं था ऐं उहो माहौल आहे हिकिड़े ब्रेक जो त असां सां गॾु ई रहिजो अचूं था हिकिड़े नंढड़े माहौली ब्रेक खां पोइ जी दोस्तों हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था चांहि जे कप ते तव्हांखे वेलकम चऊं था ऐं हिकिड़ी ॿी बि असां सिरे राग में हिकिड़ो नओं ट्रेंड स्टार्ट था कयूं त जेॾी महिल असां पहिरें ब्रेक खां पोइ वरी वापसि अचूं न तव्हां वटि त असांजे कप हथ में बि ही चांहि जो कप हूंदो ऐं तव्हां बि जेके घरनि में वेही असांजा प्रोग्राम ॾिसनि पिया उन्हनि जे कप हथ में बि कप हुजे कप हुजणु घुरिजनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾिसो न जॾहिं माण्हू बिल्कुलु। सॉन्ग ॿुधंदो आहे या सुठो को शो हलंदो आहे फिल्म हलंदी आहे मूवी ड्रामो वग़ैरह त दिलि चवंदी आहे माना का न का शइ हुजे साम्हूं पई ऐं वरी स्पेशली असांजा जेके ॿारहाड़ी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में वरी 7-8 लॻे ताईं हूअं ई मानी खायो छॾी और को टीवी ॾांहुं वञी वेही रहंदो ऐं हाणे त वरी सियारो अची वियो हाणे आहे सियारो सियारे आयो, खां ॾिसो, पोइ त वरी थधि तव्हांजे लाइ बि ॾिसो न हीअ असांजे लाइ चांहि ख़ासि आई आहे ख़ासि आहे ख़ासि चांहि असांखे आहे ॾिसी करे चऊं वीचारा ॻाइनि इलाही था बिल्कुलु हिननि ऐं ॾिसी ही चांहि स्पेशली मोकिले चांहि ॾिसां असां पीसी होटल तां घुराई आहे पीसी होटल ईअं चइजे त खोड़ तमामु सारियूं वॾो होटल। सॼी सिंध में माशाल्लाह सां पीसी जूं घटि में घटि मुंहिंजे ख़्याल सां 1000 खनि ब्रांचूं हूंदियूं हज़ार सिंध में सॼी सिंध में माशाल्लाह सां अगरि सॼे पाकिस्तान में ॾिसजे त लखे ब्रांचिस आहिनि ब्रांचिस होंगी न शो भाई कॉल आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम शालाबा ठीक आयो अल्हम्दुलिल्लाह दी तव्हां ख़ुशि आहियो छा नालो आहे भेण तव्हांजो जी बिल्कुल ठीक तव्हांजी रेगुलर कॉलर निदा नारे जो अदी निदा ख़ुशि आहियो
जी जी बा मां ठीक आपी जो आलो आपी ठीक आ आपी बिल्कुलु ठीकु आहे, आपी सां ॻाल्हायो। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ठीक आपी छा ना खुश लगा पे आयो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। आप तव्हांखे मुंहिंजो गानो यादि आ? मौला अहिड़ी दिलि छो लॻी? जी बिल्कुलु मिस लॻी वई न दिलि दिलि लॻी वई आहे ऐं मां फस्ट में इहो ई सॉन्ग ॿुधाईंदसि तव्हांखे। बसि थोरो चांहि पियो वठो। तव्हांजे हथ में चांहि आहे? न तव्हां पहिरियां ॿुधायो आहे न मां चांहि ठाहे अचां बसि हाणे ॻाल्हि ॿुधो निदा, हाणे हिकिड़ो हाणे इहो कमु कयो। trend start थियो आहे। हा, हाणे तव्हां जॾहिं बि सिरे राग ॾिसो, फस्ट ब्रेक खां पोइ जॾहिं बि तव्हांजी कॉल लॻे त तव्हांजे हथ में चांहि जो कप हुजे। जी जी अदा तव्हां ॿई ॾाढा प्यारा था लॻो वञे अदी महिरबानी, अॼु नओं मेकअप आर्टिस्ट असां रखियो आहे, सो उन अॼु असां ते वॾी महिनत कई आहे। महिरबानी अदी। का फरमाइश तव्हांजी? जी फरमाइश तव्हां पी अॼु ॿुधाईंदी, बाक़ी तव्हां ॾे बि फरमाइश आई। कहिड़ी आहे, कहिड़ी फरमाइश आहे? तव्हांजो जेको गानो आहे न मुंद मुरकी पई। हा 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 बिल्कुलु अदी, बिल्कुलु कोशिशि कंदासीं भेण। जी मां आपी खे गानो ॿुधाईंदमि। ॿुधायो जी ॿुधायो। जी ॿुधायो। लगी थो प्यार जी काबिल अने सबो बमाड़ा कर मोहिया तू कयो माइल मोहिया तू कयो माइल अने महबूब माड़ा कर ऐ लगी थो प्यार जी सिकंदर थी दिलाशक थी यकीनती सब सितम तो जा नाही कागा नहीं है मुश्किल नाही कागा ये महबूब माना जबरदस्त, फर्स्ट क्लास, ज़बरदस्त अदी, ज़बरदस्त, फर्स्ट क्लास। वाह, 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 ज़बरदस्त। पूरो गानो यादि पूरो हो न? गानो यादि आहे ऐं तव्हां ज़बरदस्त फैन था लॻो मूंखे फरज़ाना जा, ऐं तव्हां पूरो गानो तव्हां ॿुधायो लॻी थो प्यार जे क़ाबिल। काफ़ी टाइम खां फरमाइश बि आई असांखे त इन सॉन्ग जे लाइ मौला अहिड़ी दिलि छो लॻी। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इहा फरमाइश हींअर रेडी आहे ऐं इहा फरमाइश ई असां चवंदासीं कॉल आहे त ठीकु आहे, न त इहा फरमाइश असीं छो जो असां चांहि पी पंहिंजा गला बि गरम बिल्कुलु करे गरम करे छॾिया आहिनि गला। हाणे तव्हां हाणे घरनि में असां हथ चुस्ती गरम में कयो, थी ताड़ियूं वॼाए हथ गरम कयो, असीं तव्हांखे इहो कलाम था ॿुधायूं। जी फरज़ाना। जवानी में कार वगो जवानी में कार वगो मिलियो छा गुनाह थी वियो मौला अहिड़ी दिलि छो लॻी। मौला अहिड़ी दिलि छो लॻी सुकून तबाह थी वियो मौला अहिड़ी दिलि छो लॻी सुकून तबाह थी वियो जवानी में कार वगो जवानी में कार वगो मिलियो छा गुनाह थी वियो मौला अहिड़ी दिलि छो लॻी सुकून तबाह थी वियो मौला अहिड़ी दिलि छो लॻी। ये बात खुशवारियूं रातियूं वयूं मिठियूं मुलाक़ातियूं वयूं खुशवारियूं रातियूं वयूं खुशवारियूं रातियूं वयूं मिठियूं मुलाक़ातियूं वयूं
ज़बरदस्त एक्सीलेंट ऐं अॼु मूं त सही ॻायो लेकिन म्यूज़िशियन ॾाढो सुठो वॼायो आहे इहो तव्हां हिननि खे मूं अचानक सां इहो सॉन्ग ॿुधायो वीचारनि ते जल्दी असां 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 पंहिंजे व्यूवर्स खां हथ ॿधी हिकिड़ी तव्हांखे ग़लति न्यूज़ ॾिनीसीं उहा न्यूज़ इहा आहे त नाज़रीन असां तव्हांखे 2 हफ़्ता पहिरीं ॿुधायोसीं त शोबी एंड कंपनी वञनि पिया दुबई सो इन करे हू हिकिड़े दोस्त जे करे न वञी सघिया उन दोस्त चयो त ईअं कीअं वेंदा मूंखे अकेले खे छॾे सो न वञी सघिया सो असां उहो दोस्त कहिड़ो आहे? उहो दोस्त हैरी भाई हैरी भाई त सफ़ा अकेलो पियो थिए हैरी भाई दुआऊं घुरियूं हा हिन हैरी जहाज़ जलियर थो न ईअं केॾां थो वञे सो बहरहाल शोभी जी तबियत ठीकु न हुई शोभी जे लाइ स्पेशली दुआ कयो सभु जेतिरा बि असांजा श्री राग जा व्यूवर्स आहिनि जेतिरा बि KTN एंटरटेनमेंट जा व्यूवर्स आहिनि शोभी जे लाइ स्पेशली दुआ कयो तबियत ठीकु कोन्हेसि का थोरो टंग में मसइलो आहे इन करे ऐं तबियत ठीकु थियण खां बाद शोभी भाई वरी पोइ ओॾां बि वेंदो हलियो दुबई हलियो वेंदो कॉल आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो साईं अल्हम्दुलिल्लाह सर केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो भाउ साईं मोहम्मद अनवर माशा प्रोग्राम सदाईं ॾिसंदा आहियूं ऐं तमामु ज़बरदस्त हूंदो आहे ऐं अभी फरज़ाना वाह जो बि जेके गाना हूंदा आहिनि तमामु सुठा हूंदा आहिनि महिरबानी थैंक यू अदी फरज़ाना सां ॻाल्हायो जी जी बिल्कुलु बिल्कुलु अभी छा हाल आहे ख़ुशि आहियो अभी बिल्कुलु बिल्कुलु ख़ैरियत सां आहियां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हांजे साम्हूं आहियां बिल्कुलु अभी अलाह साईं तव्हांखे सिहत तंदुरुस्ती ॾींदो अलाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो जेको आहे पंहिंजे प्रोग्राम में आमीन आमीन ऐं छा ॿुधाईंदो जी अदी अॼु छा ॿुधाईंदो असांखे प्रोग्राम में अभी मां बसि गाना त मूंखे कोन था अचनि बाक़ी तव्हां खां ॿुधंदा अभी जेको तव्हां पंहिंजो जी जी बिल्कुलु असां त हिते तव्हांजी ख़िदमत जे लाइ वेठा आहियूं तव्हांखे नवां सॉन्ग ॿुधाईंदा आहियूं असां महिरबानी सर जी बिल्कुलु बिल्कुलु महिरबानी सर थैंक यू सो मच इहो ॾिसो न विच में जहाज़ जे आवाज़ टूट टूट इहे लाइन ॿिया बि कॉल्स अचनि पियूं धड़ाधड़ कॉल्स अचनि पियूं जीअं पाण बेचैन ऐं बेताब हुआसीं असांजे व्यूवर्स सां मिलण जे लाइ ईअं ई व्यूवर्स बि ऑब्वियसली असांखे ॾिसण जे लाइ असांजी बिल्कुलु बिल्कुलु सो सॉरी भाई मिसिंग जे करे सॉरी असीं वरी अची विया आहियूं तव्हांजे साम्हूं ऐं तव्हांजूं फरमाइशूं पूरियूं कयूं पिया कॉल्स हलनि पियूं तव्हांजूं कॉल्स बि अचनि पियूं तव्हांजूं ऐं पाण क्रिकेट ते बि ॻाल्हायूं पिया न्यूज़ीलैंड जा बि पाण असीं छा चवंदा आहिनि त इहे छक्का छॾाए छॾियासीं ॾाढो उन्हनि खे सिक्योरिटी जो मसइलो हिकिड़ो पैगाम असीं तव्हां सभिनीनि खे ॾियणु चाहियूं था श्री राग जे प्लेटफॉर्म तां त पाकिस्तान असांजो प्यार वारो मुल्क आहे हिते कंहिं बि अहिड़ी शइ जी का ॻाल्हि न आहे जेके चवनि था सिक्योरिटी जे करे असीं नथा अची सघूं या हिते कुझु अहिड़ा ख़दशात आहिनि प्यार करण वारा आहियूं तव्हांखे हिते असीं एॾो ज़बरदस्त क़िस्म जो आदर भाव ॾींदासीं एॾो ख़ुशि थी वेंदा तव्हां सो अचो आहे ॿियूं टीम्स अगरि अचनि चाहिनि थियूं त भले अचनि मोस्ट वेलकम हाणे त हूअं ई असीं वर्ल्ड चैंपियंस आहियूं वर्ल्ड चैंपियंस आहियूं त तव्हां हाणे हूअं ई तव्हां सभु मुल्कनि वारा असांखे मिनतूं कंदा हर जाइ ते सुभाणे बि शायदि जुमे ॾींहुं मैच आहे असांजो अफ़गानिस्तान सां मैच आहे सो इनशाला उहे बि उन्हनि सां बि असां सुठे तरीक़े सां मुक़ाबिलो कंदासीं ऐं ॾाढो मज़ेदार उहो बि मैच थींदो सो हाणे अचूं था वरी गाननि जी तरफ़ गानो हींअर मूं वटि आहे सज्जाद यूसुफ साहिब जो सज्जाद यूसुफ असांजो पाड़ाई बि आहे असांजे पाड़े जो आहे असां ईअं सम्झो त 7-8 घिटियुनि खां पोइ सज्जाद यूसुफ जो घरु आहे एतिरो वेझे ॾाढो वेझे असां सज्जाद यूसुफ ओहो 5 मिंट आहिनि पर गानो ज़बरदस्त आहे त इन करे पाण कॉल वठी था सघूं छो त आउं हिकिड़े पाड़े में रहंदो आहियां टंडो मीर महमूद में सज्जाद भाई वरी 3 नंबर तला वारे पासे रहंदा आहिनि सो पंध जो सफ़र आहे उहो कोन ॿारड़ी में चवंदा आहिनि सॾु पंध ते ॾाढा वेझा आहियूं ऐं असां इलाही हैदराबाद में जॾहिं आउं रहंदो हुउसि त मुंहिंजी इलाही कचेरी थींदी सज्जाद भाई सां ऐं ॾाढा मज़ेदार माण्हू आहिनि हसमुख माण्हू आहिनि वरी हुननि जो हिकिड़ो स्टाइल बि हूंदो आहे कॾहिं काउबॉय जी कैप पाए पिया हलंदा आहिनि केॾीमहिल पीली पैंट ऐं ब्लू शर्ट हुनजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्टार आहिनि सुपर स्टार आहिनि कॉल आहे ॾिसूं कॉल आहे असां सां गॾु हेलो हलो अस्सलाम वालेकुम हलो ही कहिड़ी कॉल हुई हलो ही ओबी वारा पाण में पिया ॻाल्हाइनि सो सज्जाद यूसुफ मोहम्मद यूसुफ साहिब जा भाउ आहिनि ऐं मोहम्मद यूसुफ त माशाअल्लाह अलाह साईं हुननि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे कमाल जा सिंगर हुआ ऐं नई टही या पुराणी टही या जेके मोहम्मद यूसुफ वारे टाइम में हुआ उहे उन जा ई फॉलोअर्स हुआ उन जा ई सिंधी आर्टिस्ट स्पेशली मूंखे हिकिड़ो ईअं चइजे त आउं ख़ुशनसीब आहियां पंहिंजो पाण खे सम्झां थो त मूं मोहम्मद यूसुफ साहिब खे मूं ॿुधो नंढड़ो हुउसि इलाही
हैदराबाद में हिकिड़ी होटल हुई, हाणे हुन होटल जो नालो मूंखे ख़बर कोन्हे को, उन में हिकिड़ो नंढिड़ो शो थियो हो, सो उते आउं पंहिंजे वालिद साहब सां गॾु वियुसि, उते मोहम्मद यूसुफ साहब परफॉर्म पे कयो, पोइ असां उन्हनि खे ॿुधोसीं पे वेठे। ऐं ॿियो हैदराबाद जो सिंगर वहीद साहब हिकिड़ा हूंदा सिंगर, ख़बर छा नालो वहीद साहब जेको हूंदो हैदराबाद जो, वहीद अली साहब कमाल जा सिंगर आहे, सॉरी हुननि जो नालो आउं विसरी वियुसि, उहे बि कमाल जा सिंगर आहे। सो इहे ॿई मूं आर्टिस्ट मूं पंहिंजी अखियुनि सां पंहिंजे कननि सां मूं ॿुधो उन्हनि खे। वरी ॿी हिकिड़ी मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी जी ॻाल्हि इहा आहे त फ़िरोज़ गुल साहब मूंखे 4 ॾींहं सेखारणु आयो। फ़िरोज़ गुल साहब, उस्ताद फ़िरोज़ गुल साहब, जेके माना आर्टिस्ट असांजा थी गुज़रिया आहिनि, माना उहे उन्हनि खां तव्हां सिखिया फ़िरोज़ गुल साहब रूना लैला जूं कंपोज़िशन ठाहियूं, आबदा परवीन जूं कंपोज़िशंस ठाहियूं, पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री में वॾो नालो सलामत फ़िरोज़ उन्हनि जा पुट, अमानत फ़िरोज़ उन्हनि जा पुट, ऐं हिकिड़ो वॾो नालो फ़िरोज़ गुल, वॾो। सो उन्हनि बि म्यूज़िक जी दुनिया में उन्हनि मूंखे पहिरें ॾींहुं आया, मूंसां मिलिया, धागो बागो ॿधियऊं, ॿिए ॾींहुं आया, ख़ान साहब खे चांहि बांहि पियारीसीं, 3 ॾींहं मूंखे सेखारणु शुरू कयूं, चौथे ॾींहुं मुंहिंजो ख़ान साहब ॾाढो ॾुखियो आहे क्रिकेट ब्रिकेट सिखण थो वञी, ॾाढो ॾुखियो आहे। सो असां सां गॾु तव्हां रही न सघियो, वरी बि अची वियो। वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहो त हिकिड़ो नेचुरली शइ हूंदी आहे न, बाय बर्थ हूंदी आहे तव्हांखे। ऐं बाय बर्थ कीबोर्डिस्ट हुजां, मूंखे शौक़ु हुजे ऐं कीबोर्ड ई वॼायां, हर कंहिंखे थींदो आहे। तव्हां वॼायो आहे, इहा वीडियो मूं वटि पई आहे, मां पंहिंजे टिकटॉक ते ज़रूरु माना मां अपलोड मूंखे शो बि सेखारियो आहे, तव्हां ॾाढो सुठो वॼाए कीबोर्ड, शो बि सेखारियो आहे, 2 गाना ईंदा आहिनि, दिल दीवाना बिन सजना के माने ना, शो बि मेरे को और भी सिखाया है, बेइज्जती हो रही है टिकटॉक ते ॾिसी करे पोइ कमेंट्स में ॿुधाईंदा त कीअं अदा सही थो वॼाए नथो वॼाए। बिल्कुलु कॉल्स आहिनि असां वटि जी। हेलो आवाज़ न पियो अचे, अगरि कॉल आहे त असांखे डायरेक्ट कॉल ॾेई सघो था तव्हां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, हक मौजूद, सदा मौजूद। छा नालो आहे सर तव्हांजो? हैदर फकीर फिरां। ओहो, लाइन ड्रॉप थी वई। न ड्रॉप काने का, हैदर फकीर बनाया सदाबाद का। साईं तव्हां कीअं इहा वरी लाइन मिलाई कीअं तव्हां? साईं ख़ुशि आहियो हैदर भाई? अल्हम्दुलिल्लाह साईं, तव्हां ख़ुशि आहियो? साईं लॻे थो ईअं तार झलियो बीठो आहे न, ईअं थोरो ईअं फिरे थी त वरी ईअं मिलाए छॾे, ईअं फिरे थी। साईं हैदर भाई फरदाना सां ॻाल्हायो। वालेकुम सलाम, कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर, तव्हां भली ख़ुशि आहियो, सभु ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह। छा ॿुधाईंदव असांजे प्रोग्राम में? मिनी वन यार मुसां तुलेरो अंदो तो रहा, तुझे दिसन जे खातिर, तुझे दिसन जे खातिर, मिनी वन यार मुसां तुलेरो अंदो तो रहा, हर कोई आहे तुरन जो सलामी, मगर मांगरी दुस तुझे गुलामी, गुलामी, गुलामी। वाह वाह, मिनी वन यार मुसां तुलेरो अंदो तो रहा। जी बाजी, वाह वाह, ज़बरदस्त, सुठो आवाज़ तव्हांजो त। तव्हां मूंसां ई ॻाल्हायो, मूंसां तव्हांजी लाइन सही पई हले। हेॾा लाइन में मसलो पियो थिए हैदर भाउ। मसलो आहे, नेटवर्क जो चक्कर हूंदो। न नेटवर्क बिज़ी आहे। हैदर भाई का फरमाइश तव्हांजी? मूंखे तव्हां हिकु शेरो ॿुधायो, छो त मुंहिंजी मुंहिंजे नंढड़े जी शादी आहे, हाजी निसार अहमद भट्टी साहब जी शादी आहे, लेकिन तव्हांखे अर्ज़ु कंदुमि त पोइ शेरो ॿुधाए छॾियो। ज़रूरु महिरबानी। शादी में असांखे बि त दावत ॾियो, असीं उते बि अची ॿुधायूं न तव्हांखे। महिरबानी। सो सहरो चयूं? जी हा, ब्रेक चयूं। अच्छा, फिलहाल ब्रेक जो वक़्तु आहे। सो असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था श्री राग में, जिथे सुरनि जी महफ़िल पई हले ऐं तव्हां असांजा कॉलर्स जेके असांखे प्यारियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया ऐं पंहिंजनि ख़ूबसूरत आवाज़नि में असांखे कलाम ॿुधाइनि पिया, ऐं असीं ॿई कोशिशि कयूं पिया त जेके बि तव्हांजूं फरमाइशूं आहिनि असीं पूरियूं करे सघूं। फरमाइशूं इलाही आहिनि, ऐं
ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्रोग्राम जो टाइम इलाही घटि आहे न न प्रोग्राम जो टाइम बि इलाही वॾो आहे ऐं हाणे सियारे में त टाइम बीह रहंदो आहे न राति जो हा इहा ॻाल्हि आहे सियारे में टाइम यूजुअली बीह रहंदो आहे बीह रहंदो न त आहे हूअं सियारे जी राति वॾी वॾी हूंदी आहे हूंदी आहे ॾींहुं ईअं डोड़ंदो आहे जो ख़बर ई कोन पवंदी आहे त सुबुह थी ॿिनि पहर केॾीमहिल थी ऐं वरी 5-6 खां पोइ घड़ियाल बीह रहंदो आहे पोइ 7 पोइ 8 पोइ 9 पोइ 10 पोइ 11 मुंहिंजे ख़्याल में न जेको आहे न पोइ पछाड़ी हूंदी आहे टाइम जी न टाइम पोड़ो थी वेंदो सो बहरहाल असां ब्रेक ते वञण खां पहिरीं तव्हांखे ॿुधायो सज्जाद यूसुफ साहब जो गानो आहे तमामु बहितरीनु गानो आहे स्टार्टिंग जे दौर जो गानो आहे KTN जे फरहान बलोच हिन में मॉडल हो ऐं इस्लामाबाद में हिन गाने जी शूट थी हुई ऐं हीउ वाहिद गानो आहे जंहिंजी 2-3 चकर शूट थी हुई अच्छा सो अचो त इहो गानो तव्हांखे श्री राग में ॿुधायूं था जी शोभी भाई छा त जादू आहे हुन जी नज़र में होश में ना है कोई सारे शहर में छा त जादू आहे हुन जी नज़र में है छा त जादू आहे हुन जी नज़र में होश में ना है कोई सारे शहर में छा त जादू आहे हुन जे बदन जी खुशबू मस्त बनाए वई हिकड़ी झलक ही दिल में आग लगाए वई हुन जे बदन जी खुशबू मस्त बनाए वई हिकड़ी झलक ही दिल में आग लगाए वई हर पल रहे थो हुन जो हर पल रहे थो हुन जो चेहरो अंदर में छा त जादू आहे छा त जादू आहे हुन जी नज़र में होश में ना है कोई होश में ना है कोई सारे शहर में छा त जादू आहे मुझे सनम जहिड़ो को ना है ज़माने में जेको बि ॾिसंदो हुनखे ईंदो निशाने में मुझे सनम जहिड़ो को ना है ज़माने में जेको बि ॾिसंदो हुनखे ईंदो निशाने में हर को थियो आ काबू हर को थियो आ काबू हुन जे शहर में छा त जादू आहे छा त जादू आहे हुन जी नज़र में होश में ना है कोई होश में ना है कोई सारे शहर में छा त जादू आहे छा त जादू आहे हुन जी नज़र में होश में ना है कोई होश में ना है कोई सारे शहर में छा त जादू आहे
छा त जादू आ छा त जादू आ ज़बरदस्त भाई, एक्सीलेंट ज़बरदस्त। एक्सीलेंट। ऐं ॾाढो मज़ेदार गानो आहे इहो। ॾाढो सुठो, तव्हां बि ॾाढो सुठो गायो, फीलिंग सां गायो न? आऊं कोशिशि कंदो आहियां त उहे गाना ॻाइनि जेके लाइवली हुजनि न, लाइवली हुजनि, जंहिंमें मज़ो बि अचे न। असांजा व्यूअर्स जेके आहिनि उहे ॿुधी, ऐं इहे गाना एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि। एवरग्रीन आहे। हिकिड़ो टाइम हुयो इन गाने खे जॾहिं ऑन एयर थिए, मुंहिंजे ख़्याल सां घटि में घटि बि को 17 साल त थी विया आहिनि, 17-18 साल हीउ गानो जॾहिं ठहियो हो स्टार्टिंग जे दौर में, मतिलबु 2004 या 2005 में ठहियो हो इहो गानो। ऐं जॾहिं शोज़ थींदा त उन में फरमाइश थींदी असांखे बि त इहो गानो तव्हां ॿुधायो। पोइ जेतिरा बि शोज़ थींदा, बिल्कुलु बिल्कुलु सज्जाद यूसुफ साहिब जो। ऐं तव्हां बि जेके बि पुराणा सुपर हिट सॉन्ग्स आहिनि, तव्हां बि अगरि चाहियो था असांजे प्रोग्राम में तव्हां इहे ॿुधी सघो त इहे महिरबानी करे तव्हां कॉल्स करे असांखे ॿुधाए सघो था त तव्हांजा फेवरेट गाना कहिड़ा आहिनि, हा न। ऐं त सोचां पियो नेक्स्ट वीक खां पाण हर हफ़्तो सेलिब्रेट कयूं न मुख़्तलिफ़ आर्टिस्टनि जो। कॾहिं सज्जाद यूसुफ जा ई गाना ॻाइजनि, कॾहिं रूना लैला जा ई गाना ॻाइजनि, कॾहिं मैडम नूरजान जा ई ॻाइजनि, कॾहिं जीजी ज़रीना जा ॻाइजनि, कॾहिं अलन फ़कीर साहिब जा ॻाइजनि, कॾहिं सरमत सिंधी जा ॻाइजनि। त उन में छा थींदो जो असांजा जेके व्यूअर्स आहिनि उहे बि रिलैक्स हूंदा न, त अॼु सरमत सिंधी जो इहो ॿुधूं, अॼु रूना लैला जो इहो ॿुधूं। तव्हांजो उहे फीमेल वॉइसिस में मैडम नूरजान, रूना लैला, इन्हनि खां अलावा कहिड़ी फेवरेट आहे तव्हांजी? इहे त ॿई एवरग्रीन आहिनि। इन्हनि खां अलावा मैडम आबदा परवीन। न न ॾिसो न, इहे त आहिनि असांजा लिविंग लेजेंड्स आहिनि। पोइ वरी जेका खेप आई जंहिंमें ईअं चइजे त हुमेरा चन्ना थी वई, सनम मारवी थी वई, ऐं ॿिया बि जेके उन खेप जा जेके आर्टिस्ट आहे उन में तव्हां अगरि हुमेरा चन्ना ऐं सनम मारवी चवां त ॿिन्ही मां तव्हांजी फेवरेट कहिड़ी आहे? ॿई माशाल्लाह ॿई ज़बरदस्त आहिनि। ऐं अॼु सनम मुंहिंजी भेण सरियल आहे, अॼु सनम बि ज़बरदस्त आहे, मैडम हुमेरा चन्ना ॿई असां हिकु माना नथा करे सघूं, मां त नथी करे सघां त हू आहे मूंखे पसंदि या हू मूंखे पसंदि आहे न, ॿई मुंहिंजे लाइ बराबरि आहिनि ऐं ॿई मुंहिंजे लाइ मौजिज़ आहिनि। ज़बरदस्त ज़बरदस्त। सो हाणे तव्हां छा था ॿुधायो? हाणे मां हे ख़ूबसूरत सॉन्ग ॿुधाईंदसि, जंहिंजी काफ़ी फरमाइश आहे, अलीगुल सांगी साहिब जो लिखियलु आहे ऐं इनखे काफ़ी आर्टिस्टनि ॻायो आहे, मंज़ूर सखीराणी ॻायो आहे, उन खां अलावा ॿियनि बि इलाही ॻायो आहे। ज़बरदस्त। त अचो त इहो गानो एंजॉय। पाड़ो छॾे न वञ सुहिणा लॾे न वञ, छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे, मौला हलाए थो।
वञी हा तूं वरी न वञी हा तूं रोई असां बि खणी सबुर कयो मौला लाए तो अल्लाह रोई असां बि खणी सबुर कयो मौला लाए तो वास्ता तोखे रब जरना वास्ता तोखे अल्लाह जरना पाड़ो छॾे न वञ सुहिणा लॾे न वञ छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो मौला लाए तो अल्लाह छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो मौला लाए तो वक्त असां बि त गुज़ारे वियासीं वक्त असां बि त गुज़ारे वियासीं थोरी तकलीफ़ थी ॿ टे ॾींहं दिलि रुनी पाण पको हाणे असां बि कयो मौला लाए तो अल्लाह पाण पको हाणे असां बि कयो मौला लाए तो वास्ता तोखे रब जरना वास्ता तोखे अल्लाह जरना पाड़ो छॾे न वञ सुहिणा लॾे न वञ छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो मौला लाए तो अल्लाह छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो मौला लाए तो अल्लाह छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो मौला लाए माना वॾा आला साईं जा वास्ता ॾिना ऐं माना पोइ बि पाड़ो पोइ छॾे बि माना वियो। पाड़ो छॾे वियो पाड़ो छॾे वियो लेकिन वरी पोइ बि पाण खे संभाले वई संभाले पोइ हाणे किथे रहे किथे वियो अॼुकल्ह माना पाड़ो छॾे वियो त हाणे मां त हैदराबाद में रही पई आहियां न तव्हां पाड़ो कोन छॾियो न ईअं न न असां पंहिंजो पाड़ो छो छॾियो इहे बि ये पाड़ा जेके- हमारा है हू इहे- गानो न ए घेटी के इहे जेके शाइर हूंदा आहिनि असांजा माशाल्लाह सां अली गुलसांगी साहब। अली गुलसांगी साहब कमाल जा असांजा शाइर आहिनि ऐं खोड़ सारा शाइरनि जेके बि आहिनि उन्हनि में मुख़्तलिफ़ वरी वर्ड्स जी बि हिकिड़ी वैरायटी ॾींदा आहिनि न ज़ाहिरी हिकु हिकिड़ी टॉपिक ते ॾिसो लिखंदा न, आहिनि शाइर आहे ऐं हाणे हिन टॉपिक ते लिखियईं वास्ता तोखे रब जा ॾिना वरी हाणे वरी उन्हनि खे ज़हन में हूंदो त हाणे वरी कुझु चेंज ॾियूं असां बिल्कुलु ऐं केतिरा सारा ख़्यालात हूंदा उन्हनि खे यादि करिणो पवंदो हूंदो हाणे हाणे तव्हां हींअर इहो गानो ॻायो वास्ता तोखे अलाह जा हाणे मूं वटि वरी जेको गानो आहे उहो उहो वरी वास्ता मञी वञण उहो जा वरी मुंहिंजे ख़्याल हा उहे वरी वास्ता पूरा थी हलिया हाणे ॿुधाए पियो त आउं कहिड़े तरीक़े जो आहियां शाइरनि जे लाइ ताड़ी हुजे हा असांजा जेके बि शाइर आहिनि हर बारीकी ते लिखंदा आहिनि ऐं केतिरियूं अच्छा हाणे त माशाल्लाह सां एॾो हिकिड़ो मॉडर्न दौरु अची वियो आहे हाणे शाइर जेके आहिनि उहे कंपोज़र बि आहिनि बिल्कुलु माना हाणे जेके शाइर शाइरी लिखनि था उहे वरी कंपोज़िशन बि Composer बि पंहिंजी थी विया आहिनि। पाण ॾेई छॾीनि त भई हिन तरीक़े जी कंपोज़िशन आहे ऐं हिन तरीक़े जी धुन हुजे हिन तरीक़े जो म्यूज़िक हुजे सो कॉल आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम हलो अस्सलाम वालेकुम हलो हेलो हालू अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम क्या हाल है भाईजान अल्हम्दुलिल्लाह सर छा नालो आहे तव्हांजो भाउ भाई मैं तो कराची औरंगजेब आप कराची से बात कर रहे हैं क्या नाम है आपका औरंगजेब खान औरंगजेब हाँ भाई अरे माशाल्लाह औरंगजेब कराची के कौन से इलाके से बात कर रहे हैं आप गागर फटक से भाई गुलशन अदीद के साथ गुलशन हदीद यानी प्रोग्राम आप हमारा देख रहे हैं हाँ बिल्कुल देख रहे हैं। मेरा एक दोस्त है ना मुस्कान चंग जी
मुस्कान चांग। मुस्कान चांग। हाँ, मुस्कान उसने मुझे चांग। बताया कि ये इस पे कॉल कर दे। इस पर कॉल करें तो मुस्कान चांग अभी कहाँ है खुद? मुश्ताक चांग सर। पाकिस्तान। अच्छा, मुश्ताक। हाँ, वो आपके शो बिल्कुल देख रहे हैं, लेकिन मेहरबानी करके उसके सॉन्ग लगा दे आप। उसका सॉन्ग लगाऊं मुस्कान चांग का? कौन सा गाना है उसका? कौन सा गाना लगाऊं उसके लिए? बस जो भी है, लेकिन एक लगा दे। अच्छा जी, वो फरमाइश, आप फरमाइश बता रहे हैं, ठीक है, हम बात को समझ गए। चलें, ठीक है ठीक है आपकी ठीक है फरमाइश ठीक है सुनाइए खान अभी। साहब, आपकी फरमाइश बिल्कुल पूरी करते हैं हम। और मुस्कान चांग साहब की भी फरमाइश मुश्ताक चांग। ना हिकिड़ो थींदो आहे न, मुस्कान हुजे, मुश्ताक हुजे, केरु हुजे, पर असांजो हा व्यूअर आहे असांजो, त असांजे लाइ त क़ाबिल एहतरामी आहे। सो चांग साहब, नाम बहुत मुश्किल है, इसलिए ज़ाहिर पर बात है। मुस्कान नालो त फीमेल नालो आहे हाँ न। ना, हो मुश्ताक है, मुश्ताक चांग। तव्हां ॿुधो पियो छा पियो चई? उन्हीं चयो त मुश्ताक चांग। मुश्ताक चांग? जी, जी। अच्छा, तव्हां चयो पियो मुस्कान। हाँ हलो, अॼु पाणी हिकिड़ो शाह कमु साहब, था तव्हांजो ध्यानु किथे ॿी जॻह ते। मुंहिंजो उते ई ध्यानु हो, हुन जेॾीमहिल चयो न तव्हांजो ध्यानु किथे ॿी जॻह ते। मुस्कान चांग चई त ओॾी महिल मूं वरी सम्झो मुश्ताक चांग पियो चए न, इन करे आऊं। हुन मुश्ताक ही चयो। तव्हां अंताक्षरी खेॾी आहे कॾहिं? अंताक्षरी, हाँ काफी बचपन। हाँ हलो, आज हमारे पास 2.5 मिनट है सिर्फ, ठीक है? तो 2.5 मिनट में पान अंता, अरे हम एक गीत गा चुके हैं, अब तेरी है बारी, जो तू ना गा पाया तो तेरी टीम तो हारी, हारी 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 हारी। ये है अंताक्षरी, ये है अंताक्षरी। हलो रे सा गानो। रे सा। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए, पहले जा फिर जाने जा, फिर जाने जाना हो गए। रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का सामा हो गए। यारो यही दोस्ती है, किस्मत से जो मिली है, वो सब संग चले, सब रंग चले, चलते रहे हम मीम। 2 3 4 5 मूंखे ॿियो यादि हुजे, ये मेरा दिल है। न मीम सां। मार डाला अल्लाह, मार डाला मीम सा गानो। मार डाला। मार डाला गानो गाए सफ़ा मारण जहिड़ो करे छॾी। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिरी राग में। ऐं सिरी राग में असां ब्रेक ते वञण खां पहिरीं असां अंताक्षरी बि खेॾीसीं, असां चांहि जे कप जो बि नओं ट्रेंड स्टार्ट कयो। सो अञा बि नया टास्क नया नया बिल्कुलु। ऐं हाणे इहा टास्क तव्हांखे बि ॾींदासीं, त तव्हांखे असीं रोज़ु हिकिड़ो हर वेडनेसडे कॉलर सां बि अंताक्षरी हा बिल्कुलु तव्हां सां बि असीं अंताक्षरी खेॾंदासीं। जेके बि हाणे तव्हां ॾाढा असांखे कलाम ॿुधाए छॾिया, हाणे कुझु चेंज अचे। बिल्कुलु। ऐं हाणे असांजी फरमाइश ते तव्हांखे गाना ॿुधाइणा पवंदा। जीअं तव्हां असांखे था फरमाइशूं ॿुधायो, ईअं हाणे असीं बि तव्हांखे फरमाइशूं ॿुधाईंदासीं। हींअर जेको गानो आहे असां सां गॾु ज़बरदस्त गानो आहे, सरदार शाह साहिब जी हिन जी पोइट्री आहे ऐं मौसम सां अटके थी, मुंहिंजे स्टार्टिंग जे दौर जो गानो आहे, बहितरीनु गानो आहे। ऐं हिन जो वीडियो बि असां ज़बरदस्त ठाहियोसीं, उरूसा कुरैशी ऐं महविश कुरैशी, जेके हाणे माशाल्लाह सां नेशनल चैनल्स ते कमु कनि पियूं। इहे ॿई मॉडल्स हुयूं। सो वधीक टाइम नथा वेस्ट कयूं, अचूं था इन कलाम जी तरफ़। जी शोभी भाई। मौसम साथ के थी, बादल सां भटके थी, ये दिल मुंहिंजी तुंहिंजी दीवानी दिल मुंहिंजी।
अटके थी बादल सां भटके थी हीअ दिल मुंहिंजी तुंहिंजी दीवानी दिल मुंहिंजी तुंहिंजी दीवानी दिल मुंहिंजी हे करत घिटीअ में खेॾे ॿारनि सां अथई कुझु आवारा दुनिया खां निराली दिल मुंहिंजी मौसम सां अटके थी बादल सां भटके थी हीअ दिल मुंहिंजी तुंहिंजी दीवानी दिल मुंहिंजी तुंहिंजी दीवानी दिल मुंहिंजी हे करत हवा सां गॾिजी उॾरे थी खुमारियल ख़ुशबू रंगनि जी थाली दिल मुंहिंजी मौसम सां अटके थी बादल सां भटके थी हीअ दिल मुंहिंजी तुंहिंजी दीवानी दिल मुंहिंजी मौसम सां अटके थी बादल सां भटके थी हीअ दिल मुंहिंजी तुंहिंजी दीवानी दिल मुंहिंजी तुंहिंजी दीवानी दिल मुंहिंजी तुंहिंजी दीवानी दिल मुंहिंजी एक्सीलेंट वाह वाह ज़बरदस्त शोएब भाई ऐं इहा फरमाइश बि ईंदी इलाही दफ़ा काफ़ी दफ़ा इहा फरमाइश मौसम गानो त अॼु असांजो हाणे मौसम मौसम चेंज बि थी थिए वियो। मौसम चेंज थिए त तव्हांखे गानो ॿुधायूं सो सियारो अची वियो त इन करे बादल अचे त यानी की हिकु ॻाल्हि अच्छा थिए कराची में त सीउ थोरो घटि आहे न हैदराबाद जी पोज़ीशन ॿुधायो आहे सियारो आहे सीउ शुरू थियो आहे नॉर्मल आहे मतिलबु ॿिनि पेरनि जो लेकिन उहोई इहो आहे त- गर्मी न गर्मी न आहे मतिलबु थधो थधो मौसम मौसम आहे, सुठो ऐं राति जो त हूअं ई हैदराबाद जी त थधड़ी हीर आहे हूअं ई मशहूरु हवाउनि जो आहे। शहर आहे ऐं हुते त हूअं ई हवाऊं एॾियूं ज़बरदस्त हूंदियूं आहिनि ऐं स्पेशली ऐं हाणे त जेको आहे न तमामु सुठो मौसम थियो आहे हैदराबाद बिल्कुलु ऐं हिकिड़ी सियारे जी हिकिड़ी ॿी बि ॾाढी सुठियूं शयूं हूंदियूं आहिनि सियारो ईंदो आहे त असांखे ख़बर कीअं पवंदी आहे हिकिड़ो त असांखे ख़बर पवंदी आहे जॾहिं मूंगफली वारा हा मूंगफली वारा घिटियुनि में रड़ियूं कनि मूंगफली वारा हा, अंडे वारा अंडे गलनि ऐं ॿियो छा हूंदो आहे नेज़ा ऐं वरी इहे सभु शयूं वरी महांगियूं बि थी वेंदियूं आहिनि हा ऐं माण्हू ख़ासि करे इहे माना घणी घुराईंदा आहिनि घुराईंदा आहिनि हा, अमीर माण्हू घुराईंदा आहिनि अमीर अमीर माण्हू बादाम पिस्ता अखरोट नेज़ा पाण जहिड़ा जेके ग़रीब हूंदा पाण बिज जेके गिदरे मां कोन बिज निकिरंदा आहिनि उहे वरी सुकाइण जे लाइ रखी छॾींदा आहियूं वरी ॿिए ॾींहुं वरी बिज सियारे में कॉल आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कैसे हैं रमेश रमेश भाई खुश आहियो तबियत ठीकु आहे
ॻाल्हाइणो आहे हिन प्रोग्राम में। सर ॻाल्हायो, तव्हां प्रोग्राम में ई ॻाल्हायो पिया सर। आउं आमिर शाह पियो ॻाल्हायां सर। ॾिसां त प्रोग्राम अची कोन अथनि। रमेश भाई टीवी खां थोरो परे थी वञो, तव्हां टीवी खां परे थी। ऐं ॿी असां पंहिंजे व्यूवर्स खे हिकिड़ी शइ ॿुधाईंदा हलूं त महिरबानी कयो जेॾी महिल बि तव्हां कॉल मिलायो त कोशिशि कयो त टीवी खां परे थियो। टीवी खां परे थींदो त तव्हांजो आवाज़ु असांखे सही ॿुधण में बि ईंदो। ऐं ॿियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे फ्रीक्वेंसीज़ हूंदियूं आहिनि, कुझु टेक्निकली बि इशू हूंदा आहिनि, इन करे तव्हां थोरो टीवी खां परे थी पोइ वरी तव्हां जेॾी महिल कॉल रखंदा न, तव्हां वादो थो कयां तव्हां सां त तव्हां पंहिंजो आवाज़ु टीवी ते ज़रूरु ॿुधंदा। सो हाणे शबाना फरज़ाना तव्हांजी वारी आहे, छो होॾां कॉल पे आई शबाना जी त मूं चयो हेॾां आवाज़ु अची वञे। त फरज़ाना हाणे तव्हांजी वारी आहे, फरमाइश आहे। हलो कॉल था वठूं। हलो अस्सलाम वालेकुम। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम। हा तव्हां ई वालेकुम ॻाल्हायो। सलाम, कीअं आहियो? ठीक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। किथां पिया ॻाल्हायो तव्हां, कहिड़े शहर मां? किथां? दादू, दादू में आहे जादू। जादू, जादू शहर मां पिया ॻाल्हायो? जी जी छा ॿुधाईंदो प्रोग्राम में? जी छा ॿुधाईंदो प्रोग्राम में असांजे में? मां गाइस प्रोग्राम त ॾाढे ॿुधायो। जी मां त ज़ाहिर ॻाल्हि आहे गाने जो प्रोग्राम आहे त गाने ई ॿुधाईंदो। वाह वाह, ॿुधायो, बिस्मिल्लाह, गानो ॿुधायो ॿुधायो। ॿुधायो। पर शायदि मुंहिंजो आवाज़ु तव्हां कहिड़ो सुरीलो। ॾाढो सुठो आवाज़ु आहे, ॻाल्हाइण में त सुठो आहे। हा ॻाइण में बि सुठो हूंदो। हा माशा तव्हांजा गाना, तव्हांजो आवाज़ु माशाअल्लाह माशा तमामु बहितरीन। बसि तव्हां दुआ कयो, तव्हांजी मोहबत आहे, प्यार आहे जो असां तव्हांजे साम्हूं तव्हांजा आहियूं। हाणे गाना रिलीज़ थिया आहिनि, तव्हांजो थियो आहे, डांस जो थियो आहे, माशा तमामु ॾाढा सुठा थिया, ॾाढा वणिया आहिनि असांखे। महिरबानी। ऐं तव्हांजा गाना मतिलबु क़िस्मत सां अचनि था, न रिलीज़ थियनि था को बि गानो त काफ़ी महीननि खां पोइ था अचनि। पर तव्हांखे हर हफ़्ते तव्हांखे ॿुधणो, मतिलबु ॿुधूं था असां ॾाढी ख़ुशी थी थिए। हर हफ़्ते तव्हांजो आवाज़ु ॿुधणो थो पवे, तव्हां ॾाढी ख़ुशी थींदी आहे। महिरबानी महिरबानी। अच्छा तव्हां हाणे असांखे छा ॿुधाईंदव? असांखे बि त कुझु ॿुधायो न तव्हां। तव्हां पहिरें ॻाल्हि या जॾहिं तव्हांजो नओं नओं थियो हुयो अच्छा अच्छा त बट माना गाना मां घटि ॿुधंदी आहियां, ॿुधंदी बिल्कुलु सॉन्ग आहियां, ख़ासि करे सिंधी गाना तव्हांजा या आमिर भाई जा तमामु शौक़ु सां ॿुधंदी आहियां। अच्छा अच्छा या महिरबानी तमामु घटि थींदा आहिनि। महिरबानी महिरबानी। तव्हां असांखे ॿुधंदा आहियो, इहा बि तव्हांजी महिरबानी आहे। प्रोग्राम असांजो कीअं लॻंदो आहे तव्हांखे? गाना ॾाढा वणंदा आहिनि, बिल्कुलु वणंदा आहिनि। श्री राग कीअं लॻंदो आहे तव्हांखे असांजो प्रोग्राम? महिरबानी अदी, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई, वरी महिरबानी अदी। ऐं वरी असांजे व्यूअर्स खे हिकिड़ी हथ ॿधी रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी कयो जेॾी महिल कॉल कयो त महिरबानी करे टीवी खां परे थी वञो। हलिया टीवी जे वेझो हूंदा त तव्हां पंहिंजो आवाज़ु सही तरह कोन ॿुधी सघंदा, न ई वरी असीं तव्हांखे ॿुधी सघंदासीं त तव्हां छा पिया चओ। हाणे फरज़ाना तव्हांजी वारी आहे, छा था ॿुधायो तव्हां? फरमाइश आहे अगरि सेहरे जे लाइ वाह वाह कंहिं वाह वाह कॉलर वाह वाह। कॉल कई त हुननि जे घर में शादी आहे। ज़बरदस्त। त भई हाणे तव्हां सभु टीवी जे साम्हूं अची वञो। लिया जेतिरा बि बाराती आयल आहिनि, हाणे हिते असां लाइव तव्हांजे प्रोग्राम शादी में असीं परफॉर्म कंदासीं। जी बिल्कुलु। जंहिंजे जंहिंजे घर में शादी जो समा आहे उन्हनि सभिनीनि जे लाइ ही सेहरो। हो लाॾो बणिजी आयो आ सिंगार करे, हो प्यार करे, शाबे ये था।
लाडो बणजी घोट बणजी आयो सिंगार करे हो प्यार करे ओ लाडो बणजी आयो सिंगार करे हो प्यार करे तारन जी छाव में लाडो डिठोसी बनरो डिठोसी लाडो डिठोसी तारन जी तारन जी छाव में लाडो डिठोसी बनरो डिठोसी लाडो डिठोसी सुहिणो डिठोसी लाडो डिठोसी बनरो डिठोसी मोड़ बधी मेहंदी लाए मीरन वारी टोपी पाए वो घोट बणजी आयो सिंगार करे हो प्यार करे ओ लाडो बणजी आयो सिंगार करे हो प्यार करे हार घोटल जमा लाड़ो अड़ाया हीरा बढ़ाया हार घोटल जमा लाड़ो अड़ाया हीरा बढ़ाया मोती बढ़ाया हीरा बढ़ाया मोती बढ़ाया मोड़ बधी मेहंदी लाए मीरन वारी टोपी पाए लाडो बणजी आयो सिंगार करे हो प्यार करे ओ घोट बणजी आयो सिंगार करे हो प्यार करे लाडो बणजी आयो सिंगार करे हो प्यार करे ओ लाडो बणजी आयो सिंगार करे हो प्यार करे हो प्यार करे हो प्यार करे ये बोलो हिते की शादी आ हाँ ते हिते ई असांखे बि लॻो असांजे जॾहिं आमिर साउंड वारे जी शादी हुजे न त अहिड़ो शादी वारो माहौल ठही वियो हलियो होॾां उहो घोट थियो वेठो आहे ऐं सफ़ा ईअं असांखे वेठो ॾिसे तो आमिर भाई बहुत बहुत मुबारक हो आमिर भाई आपको माशाल्लाह से और साउंड वरी शादियुनि जे गाननि में ई साउंड सुठो ॾींदो साउंड सुठो रे पियो ऐं घोट ना गुरी परे का ॾिसे पियो न एक महफ़िल जो मोर घोट वेठो हुजे मसलो इन करे वीचारे सां हो छो त उहो घोर कोन थी न इन करे उहो आयो कोन हेॾां सोचे पियो हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त माना अॼु जिथे जिथे सिरिराग ॾिठो पियो वञे ऐं ॿुधो पियो वञे उते अॼु वाक़ई जिथे जिथे तव्हां सही चयो जिथे जिथे शादियूं हुजनि त उहो अॼु तव्हां इहे टीवी जो वॉल्यूम ऑन करे तव्हां असांजे प्रोग्राम खे पंहिंजे हुन में परफॉर्मेंस ॾेखारे सघो था न ऐं फरमाइश बि हुई न सेहरे जे लाइ बिल्कुलु ऐं ही ॾाढो ईअं चए त नंढड़े हूंदे खां ॿुधंदा अचूं हिकिड़ो इहो सहरो ॿियो वरी लौंग फोटा थालीअ में मोर थो टिले ऐं हिकिड़ो ॿियो बि इन तरीक़े जा ई असांजा गाना आहिनि अधी मुंहिंजो छलड़ो पाणी में लोटो मूंखे आणे ॾे लोकगीत जंहिंखे चइजनि सो तव्हां अच्छा कल्चर में वञी वञी अखर सिखी विया आहियो लोकगीत हा सो बहरहाल इहे लोकगीत बि कॾहिं कॾहिं पाण इंशाल्लाह पंहिंजे प्रोग्राम में असीं परफॉर्म कंदा असांखे डायरेक्टर साहिब चयो 4 मिंट आहिनि बाक़ी 4 मिंट छा मतिलबु वाइंड अप जा 4 मिंट आहिनि या ब्रेक जा 4 मिंट आहिनि सो ओके जी त वाइंड अप जा 4 मिंट आहिनि वाइंड अप जा हाँ वाइंड अप जा 4 मिंट आहिनि हिकिड़ो मूं वटि आहे थोरो स्लो गानो आहे मूं सम्झो त अॼु टाइम पाण वटि थोरो वधीक हूंदो पर टाइम ख़बर ई नथी पए बिल्कुलु गानो त आहे कमाल जो गानो आहे मंज़ूर सखीनानी साहिब जो गानो आहे ऐं तमामु बहितरीनु गानो आहे ऐं हिन गाने सां बि मुंहिंजूं हिकिड़ियूं वॾियूं यादूं वाबस्ता आहिनि
यूनिवर्सिटी जे ज़माने जो गानो आहे। सो वेंदे वेंदे दोस्तो पंहिंजो जिथे बि जो ख़्यालु रखिजो ऐं गानो मंज़ूर सखीराणी साहब जो हिकु शख़्स हिकिड़े शहर में दाहूं घणियूं कयूं। सो जिथे बि जो ख़ुशि हुजो। इंशाल्लाह नेक्स्ट वीक वरी ज़िंदगी रही त फरज़ाना ऐं आमिर शाह तव्हांजे साम्हूं वरी हाज़िर थींदासीं लोक गीतनि सां गॾु ऐं शहरनि सां गॾु ऐं कलामनि सां गॾु ऐं अंताक्षरी सां गॾु। अंताक्षरी सां गॾु। जी टाटा ख़ुदा हाफ़िज़। जी शोभी भाई। हिकु शख़्स हिकिड़े शहर में दाहूं घणियूं कयूं बेदर्द लोक बंद खणी दर दरियूं कयूं। हिकु शख़्स हिकिड़े शहर में दाहूं घणियूं कयूं हिकु शख़्स हिकिड़े शहर में दाहूं घणियूं कयूं बेदर्द लोक बंद खणी दर दरियूं कयूं बेदर्द लोक बंद खणी दर दरियूं कयूं। हिकु शख़्स हिकिड़े शहर में दाहूं घणियूं कयूं हिकु शख़्स हिकिड़े शहर में दाहूं घणियूं कयूं बेदर्द लोक बंद खणी दर दरियूं कयूं बेदर्द लोक बंद खणी दर दरियूं कयूं। बाज़ार में उन्हनि जा लॻी इश्तहार विया बाज़ार में उन्हनि जा लॻी इश्तहार विया बाज़ार में उन्हनि जा लॻी इश्तहार विया बाज़ार में उन्हनि जा लॻी इश्तहार विया। ॻाल्हियूं जे तो न मूं सां न के तो साम्हूं कयूं ॻाल्हियूं जे तो न मूं सां न की तो साम्हूं कयूं बेदर्द लोक बंद खणी दर दरियूं कयूं। हिकु शख़्स हिकिड़े शहर में दाहूं घणियूं कयूं हिकु शख़्स हिकिड़े शहर में दाहूं घणियूं कयूं बेदर्द लोक बंद खणी दर दरियूं